दोस्तों हक़ मौजूद मिरवाज कड़ताम तव्हांखे सलाम हुजे। दोस्तों पंजाब में जेका ॿोॾी सूरत हाल पैदा थी, केपीके में जेका ॿोॾी सूरत हाल पैदा थी, उतां पाणी जेको आहे सफ़र करे सिंध ॾांहुं अचे पियो ऐं उन जे मुतालिक़ इहे ख़बरूं पहुतियूं आहिनि त हिते पहुचंदे पहुचंदे हुन जो मक़दारु तमामु घटिजी वियो आहे ऐं गुडू ऐं सखर बैराज वटि जेको पाणी पहुचंदो उहो वधि खां वधि 5 या 6 लख क्यूसिक पहुचंदो ऐं एतिरी कैपेसिटी असांजे हिन बैराजनि में असांजे दरियाहनि में आहे त हुनखे मुंहुं ॾेई वेंदा ऐं कंहिं बि क़िस्म जो को वॾो नुक़सानु न थींदो जेकॾहिं को बंदि टोड़ायो न वञे। ऐं त हाणे इहा ॻाल्हि ॿुधी करे असांजे हुकुमराननि जे मुंहं तां पटा लही विया आहिनि, छो त हुननि सोचियो त ॿोॾी ईंदी, माण्हू दर बदर थींदा ऐं असांखे गैर मुल्की इमदाद मिलंदी ऐं अॻे वांगुरु 2022 वांगुरु हिन दफ़े बि असां जावा कंदासीं ऐं किरोड़े अरबियूं रुपया जेके आहिनि से असां खाईंदासीं। पर अफ़सोस त उन्हनि जा जेके अरमान आहे उहे लुड़ी विया, दिलि के अरमा आंसूअ में बहिजे। दोस्तो हिते ॿ ॻाल्हियूं थींदियूं आहिनि असांजे सिंध में ख़ासि करे। हिकु इहो त जेके बंद टुरंदा आहिनि उहे इन लाइ टुड़िया वेंदा आहिनि त जीअं पंहिंजी ज़मीननि खे या पंहिंजी मिल्कियतुनि खे ख़ासि ऐं मख़सूस माण्हुनि जी मिल्कियतुनि खे बचाए सघिजे। ऐं नंबर ॿियो इहो आहे त किन मख़सूस माण्हुनि जे मिल्कियतुनि खे ॿोड़े सघिजे। हिते जेके इन लाइ न बंद टोड़ाए वेंदा आहिनि या मज़बूत कया वेंदा आहिनि त शहरनि जो बचाउ थिए, आम माण्हुनि जो बचाउ थिए। हिते नेगेटिविटी त तमामु घणी आहे ऐं उनजे करे हिते जेको असां वटि जेके मसइला आहिनि उहे सम्झ में बि घटि ईंदा आहिनि या ईंदा आहिनि त देरि सां ईंदा आहिनि ऐं उन वक़्तु ताईं तमामु घणी देरि थी चुकी हूंदी आहे। त हिन वक़्तु जेको बि पाणी अचे थो पियो उनजे लाइ असांजे हुकुमरान खे खपे त अॻुवाट तयारियूं करे छॾनि ऐं उन पाणीअ खे सुकून सां समुंड जे किनारनि ताईं पहुचाइण जो बंदोबस्तु कनि। तव्हांजी महिरबानी।